शरीफ जान पहलवान सर्वाई पहलवान राव यो पहलवान सर्व यो पहलवान जवान सर्व वो फकीर खुदा जो कसम शर वो पहलवान है नौजवाना पारे मजी भला मुकाबला क्या ने ऐं शर जो कदर को पलड़े जी वाला बाकायदे पहलवान है शर नंढो जो वडो जो सब कदर कयो दे अचे वासिंग ओसा हिन जी मल ना थी अचे वासिंग पहलवान मजीदान अदा शर जो कदर जो ताके मलूक साहब का समय पहलवान ने अलाए केड़ा मेला वो छड़िया ने साईं मलूक साहब मेले करे अदा मलन के हथों नहीं लोयो हाजी मुसलमान और 100 रुपया कुराड़े दे लिया नहीं फकीर बुझन और 100 मिली कुराड़े 100 की जो और वञो 100 तो ना ले लिया पड़े माशी मारियो यो बशीर माशी मारियो कुराड़े तो सामो 100 तो करी दो अदा इनाम जो बशीर माशियो को दुर्गो वासिंग पहलवान मजीदान मुखे मोला को मां दत को थियो अन्या मानू चंदा मल धकन था जने लगे ताड़ी यो तो आन हल इनके खड़ो तो भरियो तो खड़ो में ना यो पर 1000 रुपया और समझ लो 400 हजार ॾींदो जेके मन वेठल आहिनि उन्हनि खे कंहिंखे 500 कंहिंखे 300 कंहिंखे 400 सभिनि खे राज़ी कंदा दे जेके सरंदी वारा आयो त को 500 को 1000 को ॾींदो त असां ऐलान करे को पालवान जेके वेठल उन्हनि खे ॾींदासीं आज़ाद ग़रीब ज़ाद काॾो ॾेई सघंदो पालवान खे मामो कासिम जाने 100 सॾु करे पारण मंगसीअ खे ॾिनो तूं कल्ह बि 2 मनो मारजी पे ऐं अॼु बि 2 मनो मारजी पे कहिड़ो मोह वठी तूं घर वेंदे खुदारा साईं मनूक साहिब जो मेलो आहे ऐं हे वीचारो ग़रीब आहे अदा मुनी जो कदर जो अदा हेॾा मंगसी पहलवान दिलमला मंगसी सदी सा दिलमला अदायना जो पासे जो मन खुल जा जोड़ थीला मंगसी अचे रो साईं तारे पाणे तो ये पहलवान बल्लो जय मारो पहलवान भरपूर नारो बुधायो नारे